رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ويسارعون في الخيرات وأولئك من الصالحين. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, रब करीम जल्ल जलालहू जल्ल शानहू असां सभिनी खे शल सालिह बनाए, सालिहन जी सोहबत नसीब फरमाए। अल्लाह पाक जल्ल शानो वट सालिह बानन जा वॾा दर्जा है। सालिह बानन जे लाइ रब करीम वट वॾा इनाम ऐं वॾा इकराम तैयार थियल है। सालिह त सालिह आहिनि, पर सालिहन सां मुहब्बत रखण वारा बि रब वट प्यारा। तॾहिं कंहिं अहले दिल चयो, कंहिं अहले दिल चयो, उहिब्बु सालिहीन वलस्तु मिनहुम लअल्लल्लाह यरज़ुक़नी सलाहा। चेतो तोड़े सालिह न आहियां, पर सालिहन सां मुहब्बत ज़रूर रखां थो। सालिहन सां हाय 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 रब शल सालिहन सां मुहब्बत नसीब फरमाए। तव्हां हिन मजलिसुन में बार बार ॿुधंदा आहियो सालिहन जो ज़िक्र थींदो आहे। बाबा सालिहन जी सोबत में वियो, सालिहन जी वाखाण ॿुधंदा आहियो, पर कॾहिं इन ॻाल्हि ते सोचूं त सालिह चइबो छा खे आहे? सालिह आहिनि केरु? जी, सालिह आहिनि केरु? चइबो छा खे आहे सालिह? उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? उन जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह जे क़ुरान जा जेकी लफ़्ज़ सूरह आल इमरान आयत नंबर 114 जा कुछ लफ़्ज़ हिन फ़क़ीर पढ़िया। इन लफ़्ज़नि में रब्बे कायनात सालिह बानन जी निशानदही फरमाई आहे। त सालिहन जी निशानी कहिड़ी आहे, उन जी अलामत कहिड़ी आहे? सलात शरीफ। अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो, वयुसारिऊन फिल खैरात। नेकी जे कमन में जल्दी कंदा आहिनि, चङाई जे कमन में जल्दी कंदा आहिनि। व उलाइक मिन अस्सालिहीन, ऐं इहे सालिहन मंझां आहिनि। सालिहन जी अलामत बयान कंदे
बारी तबारक व ताला जल शानहू निशानदही फरमाई त सालिह उहे अथव जेकी नेकी जे कमनि में तकड़ कंदा आहिनि। पुट तकड़ असां पहाको ॿुधो आहे त तकड़ कमु शैतान जो आहे न, ॿुधो आहे न, तकड़ न कयो। पर दुनियावी मामलनि में, मईशत वारे मामलनि में, कारोबार जे मामलनि में बेशक तकड़ न कयो। सोचे समझी गौर फिक्र सां सलाह मशवरे सां कमु कयो। दुनिया जे कमु हुजे, कारोबार था करणु चाहियो, वापार करणु चाहियो था, को दुनियावी मामलो आहे त उन में बेशक तव्हां तहम्मुल सां, बुर्दबारी सां, गौर ऐं फिक्र सां, सलाह ऐं मशवरे सां उहो कमु कंदा कयो। मा ख़ाब मन इस्तखार वला नदिम मन इस्तशार। मदीने वारे साईं फरमायो, मुझे सुहिणे लजपाल नबी फरमायो त उहो माण्हू कॾहिं बि पिशेमानी न ॾिसंदो जेको इस्तिखारा कंदो। को दुनिया जो कमु करणु चाहियो था त भले इस्तिखारा कयो, अल्लाह सां मशवरो कयो, मुंहिंजा मौला ही कमु करणु चाहियां थो, कयां न कयां। अल्लाह सां मशवरो न समझी, खैर जी तलब करणु, इस्तिखारा अल इस्तिखारत यानी तलब जी, खैर जी तलब करणु, अल्लाह ताला खां खैर बरकत घुरणु। को बि दुनियावी कमु कयो त अवल इस्तिखारा कयो। वला नदिम मन इस्तशार, उहो माण्हू पिशेमानी न ॾिसंदो, उहो माण्हू कॾहिं बि पिशेमानी न ॾिसंदो जेको सलाह ऐं मशवरे सां कमु कंदो, सियाणे सां, दानाव सां, दोस्त सां, उन कम जे माहिर सां, उन कम जे पारखू ऐं ॼाणू सां सलाह मशवरो करे पोइ दुनियावी कमु कयो। तव्हां कॾहिं बि नाकाम कोन थींदो, रब तव्हांखे कामयाब करे। दुनियावी मामलात में। पर जॾहिं दीनी मामलो हुजे, हाणे निमाज़ जो टाइम थी वियो, हाणे चए त मां इस्तिखारा कयां त निमाज़ पढ़ा या न पढ़ा। निमाज़ जो टाइम थी वियो, हाणे इस्तिखारा थो करे त निमाज़ पढ़ा या न पढ़ा। पुट हिते इस्तिखारा करणी ई न आहे, हे हुकुम बीठो आहे न, चङो कमु करणो आहे सो करणो आहे। हज फर्ज़ थी वियुसि, हाणे चए थो त नाने सां मशवरो कयां, चाचे सां मशवरो कयां त हज ते वञा या न वञा। अड़े हज तो ते फर्ज़ थी वियो आहे, वञी कर न, मशवरो छाजो, इस्तिखारा छाजी। हज तो ते फर्ज़ थी वियो आहे, हाणे तोखे अदा करणो। इस्तिखारा या मशवरो दुनियावी मामलात में त बेशक कबो, पर जॾहिं दीनी मामलो हुजे त पोइ उन जे लाइ रब फरमाए थो वयुसारिऊन फिल खैरात। सालिहनि जो कमु इहो अथव, सालिहनि जी अलामत इहा अथव जो चङे कम करण में ढर कंदा ई कोन, जल्दी चङो कमु कंदा। ढर करणी छाजी आहे? ढर कयूं मतां वरी नियत बदिलजी न वञे। कंहिं बादशाह, मूंखे नालो ज़हन मां हींअर निकिरी वियो, त उन को आर्डर जारी कयो कि मक़बूज़ ज़मीनूं हुयूं उहे वापसि करण जो ॻाल्हि जो इज़हार कई, पंहिंजे कातिब सां, पंहिंजे लिखण वारे सां ॻाल्हि जो इज़हार कई त फलाणे जूं ज़मीनूं कसब कयल आहिनि, उहे वापसि करणु चाहियां थो। हुन चयोसीं सुबुह जो ॾिसंदासीं। कि न, हींअर आर्डर लिख, हींअर मुंहिंजे तरफ़ां हुकुमनामो लिख। चईसीं सुबुह जो ॻाल्हि वञे त कोन थी। बादशाह चयो त ॻाल्हि त कोन थी वञे, पर मुंहिंजो नफ़्स लालची आहे, मतां सुभाणे फिरी न वञा, हींअर लिखी आर्डर करे सही करे छॾियां, पोइ मन पंहिंजे सहीअ जो शर्म थिए। सुबुह जो इंतज़ारु कोन कंदुसि, मतां नफ़्स मूंखे वरी पंहिंजे ख़्याल तां फेराए न विझे, हटाए न विझे। जॾहिं चङी ॻाल्हि हुजे, जॾहिं चङाई जो मामलो हुजे, वयुसारिऊन फिल खैरात, चङे कम में अल्लाह जा बाना जल्दी कंदा आहिनि।
चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अब्दुल कैस जो वफ़द मुझे सोने हबीब सां मिलण जे लाइ अब्दुल कैस अरब जो मशहूर तारीख़ सीरतदाननि लिखियो आहे मशहूर वफ़द आहे जेको मुंहिंजे दिलबर नबी सां मुलाक़ात करण जे लाइ आयो। कुर्बान वंजे उन्हनि पाक अखियुनि सां जन दिलबर मुहम्मद जा दीदार कया हुया। माण्हू जीअं लथा हर कंहिंखे इश्तियाक हुयो त जल्दी वञी प्यारे पीरीअ जो दीदार कयूं। घोड़नि तां लथा तकड़ा तकड़ा मुंहिंजे सोने हबीब जी दरबार ॾे हलण लॻा पर उन्हनि में हिकिड़ो शख्स हुयो जीअं घोड़े तां लथो त तकड़ न कयई पहिरीं वञी पंहिंजे घोड़े खे ॿधई सामान जेको घोड़े तो लथो उहो लाथई उहो थानी को करे रखियई हथी को करे रखियई सामान संभाली घोड़े खे गाह चारो विधई पोइ पंहिंजा कपड़ा बदलायई तैयार थी इत्मीनान सां आहिस्तगी सां मुकम्मिल तरह दिल जमई सां हाणे मुंहिंजे दिलबर नबी जी ख़िदमत पाक में आयो आहे। हू त इश्तियाक में शौक़ में त जल्दी वञी साईं जी करीमन जी ज़ियारत कयूं। हू भी मजलिस में वेठा हुया ही भी पंहिंजे कम चिंताउनि खां फारग थी हबीब पाक जी खिदमत में आयो आ। मुझे सोने नबी मुस्कुराए फरमायुसि ओ मुझा प्यारा तो में पगालियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अल्लाह ई उन जो हबीब पसंद करे थो। तो में बगालियूं हिकड़ी आहिस्तगी तहम्मुल ऐं बुर्दबारी इहा तुंहिंजी अहिड़ी आदत आहे इहो तो में अहिड़ो गुण आहे जंहिंखे अल्लाह बि पसंदि करे थो त मां मुहम्मद करीम बि पसंदि कयां थो। हाणे जेके अॻ में आया न उनजो ख़्यालु कुझु हबीबन करीमन जे मजलिस रे लॻो पियो कुछ वरी ख्याल होॾे घोड़नि ॾे उन्हनि जो छा थियो उनखे ॿधी कोन आयासीं अलाए कीअं थियो सामान उॾे पियो उन्हनि जो छा थियो ख्याल विरहायो पियो पर हिन उहे ॿियूं सभु चिंताऊं पल्ले इत्मीनान सां हबीबन करीमन जे दीदार जे लाइ अची वेठो। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायोसे त तुंहिंजो इहो दुनियावी कम जेकी हुया उन्हनि में इत्मीनान सां तसल्ली करे जेॾी महिल पंहिंजे कमनि खां उन पंहिंजे मामलात खां फारग थियो पोइ तूं मुंहिंजी ख़िदमत में आयो ही पोइ तूं मुंहिंजे दीदार जे लाइ आयो ही तुंहिंजी इहा अदा मूंखे बि वणी आहे त मुंहिंजे रब खे बि वणी आहे। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हिकड़ा कम ही गाल समझण जी आ हिकड़ा कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ालिस दुनियावी हूंदा आहिनि हिकड़ा कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ालिस दीनी हूंदा आहिनि पर हिकड़ा कम विच थरा हूंदा आहिनि जंहिंमें दीनी बि मफ़ाद हूंदो आहे दुनियावी ॻाल्हि बि हूंदी आहे। ॻाल्हि सम्झो जेकॾहिं ख़ालिस दुनियावी ॻाल्हि हुजे त उन में तकड़ कोन कबी इत्मीनान सां कम कबो पर जेकॾहिं ख़ालिस दीनी ॻाल्हि हुजे त उन में तमामु जल्दी कबी
पर जेकॾहिं मामलो ॿिन्ही पासनि जो हुजे त पोइ पहिरीं दुनियावी मामले खे निमटाए करे तसल्ली करे पोइ अचे दीन जे कम में मशगूल थिबो त जीअं हुज़ूरी पैदा थिए, दिल जमई पैदा थिए। फुक़हा लिखनि था त जेकॾहिं तव्हांखे बुख पेट में लॻी आहे, मानी बि मौजूदु आहे ऐं निमाज़ जो टाइम बि थियो आहे त अवल मानी खाओ पोइ अचे निमाज़ पढ़ो। छो त निमाज़ बीठा पढ़ंदो ख़्याल होॾे मानी ॾे, को ॿिली अचे पासो ॾे लंघे त दिलि में खुटको हूंदो भला मथां ॿिली बोड़ खाई वञे। या पेशाब जी ज़रूरत हुजे, पायखाने जी हाजत हुजे, हाणे वुज़ू आहे वरी पेशाब कयां वुज़ू कयां तेसी वरी रोकियूं वेठो हूंदुसि, पेशाब पोइ थो कयां, लॻी थो निमाज़ पढ़ी वठां, इहो ॿार लाहे वठां। पोइ निमाज़ बीठो पढ़ंदो, हेठो नाड़ा छोड़जी पियो आहे, पंहिंजो ज़ोर लॻो पियो हूंदुसि, इत्मीनान कोन थींदो न, निमाज़ में दिलजमई पैदा कोन थींदी न। अवल ही कमु करे हिन चिंता का फारग थी पोइ रब जे दरबार ते अचे, पोइ अचे निमाज़ पढ़ त निमाज़ जो सुकून ऐं निमाज़ जी हुज़ूर क़ल्ब तोखे नसीब थी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पर जेकॾहिं अहिड़ी बि डर न कबी उन में जो असुल उहो नेकी जो कमु ई फौत थी वञे, हाणे साईं चयो आहे त मानी अवल खाओ त पोइ निमाज़ पढ़ो, ज़ाल खे चए त हाणे चाढ़ कुने खे बोड़ ठहे त पोइ मानी खायां पोइ वञी निमाज़ पढ़ां, तेसीं भली निमाज़ जलस जो टाइम ई निकिरी वञे। ॻाल्हि सम्झो था? हा, निमाज़ जे लाइ अचो था, निमाज़ जे लाइ अचो था। मदीने वारे साईं फरमायो त भॼो न, डुको न, तकड़ करे न अचो, बल्कि तव्हां होरियां होरियां कदम खणंदा अचो, इत्मीनान सां ईंदा कयो। छो त जेॾी महिल तव्हां घर मंझां निकिता आहियो, तव्हां दिलि में इरादो निमाज़ जो कयो आहे, भली पंहिंजे घर मां निकिता आहियो पर तव्हां आहियो निमाज़ में। तव्हां निमाज़ जे लाइ था तकड़ कयो न, डोड़ो था निमाज़ जे अजुर जे लाइ न। तव्हां घर मंझां निकिता आहियो, तव्हां निमाज़ में आहियो, सवाब लिखजी रहियो आहे। भॼो न, डुको न, जल्दबाज़ी न कयो, होरियां होरियां इत्मीनान सां अचो, तव्हांजी विख विख सवाब में लिखजी रही आहे, तव्हांजो लम्हो लम्हो निमाज़ में शामिल आहे। इहो हलणु हलणु न आहे, इहो हलणु बि निमाज़ आहे। इहो विखूं भरणु न आहे, इहा बि निमाज़ आहे। चो सल्लल्लाहु अलैहि मदीने वारे साईं फरमायो त जे माण्हू पंहिंजे घर मंझां वुज़ू कयो, पाक थी ऐं निकितो आहे मस्जिद शरीफ ॾे हले थो त वञी निमाज़ जमायत सां पढ़ां, पोइ इत्मीनान सां अचे पियो। ऐं मदीने वारे साईं हिकिड़ी दुआ सेखारी आहे, उहा दुआ पढ़ंदो थो अचे, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि साइलीन अलैक व बिहक़्क़ि ममशाय हाज़ा फइन्नी लम अखरुज अशरन वला बतरन वला रियाअन वला सुमअतन व खरजतु तक़ा सुख्तिका वब्तिगा मरदातिका इला आखिर दुआ। या दुआ मदीने वारे साईं सेखारी त इहा दुआ पढ़ंदा अचो, रब करीम तव्हां ॾे निगाहे रहमत फरमाए थो, रब तव्हां ॾे निहारे थो। न चई सुभान अल्लाह, छा थो थिए?
अल्लाह तव्हांजे निगाहे रहमत फरमाए थो। जेसी नमाज पढ़ी तव्हां घर मोटी नथा पहुचो तेसी ताईं 70,000 मलाइक तव्हांजे रहमत ऐं मग़फ़िरत जी तव्हांजे लाइ दुआ घुरी रहिया आहिनि। मां सम्झां थो मूं पंहिंजे कंहिं किताब में इहा दुआ लिखी आहे। कहिड़े किताब में आहे? घर ऐं घर वारा में इहा दुआ मौजूदु अथव। मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त इहा दुआ यादि कयो। जे तव्हां चओ था तव्हांजे रब पंहिंजी निगाहे करम फरमाए, हा असांजो त ईमान आहे जॾहिं मुर्शिद कहिड़े निगाहे करम करे त बेड़ा ई पार। हा जेको अल्लाह जो हिकिड़ो बानू आहे, ख़ुदा जो हिकिड़ो बानू आहे, उहो बानी जी निगाह में जेकॾहिं एतिरो पावर थी सघे थो त ख़ालिक़ अकबर जिते निगाहे करम फरमाए। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जॾहिं नेकी जी ॻाल्हि हुजे, जॾहिं ख़ालिस नेकी जो कमु हुजे त पोइ हाणे उन में सुस्ती न कयो, हाणे उन में ग़िफ़लत न कयो, गेसर न कयो। गेसर सम्झो था? गेसर हा वेठो आहे सुबुह जो उथंदो पासड़ा पियो वराईंदो, हा अञा 2 मिंट आहिनि, अञा सुतो पियो आहे, अञा पास तव्हां त जमात निकिरी वञे। वइज़ा क़ामू इला सलाते क़ामू कुसाला। मुनाफ़िकनि जी निशानी इहा अथव जो निमाज़ जे लाइ उथंदा आहिनि तीअं परिया तपियल माण्हू, सुस्ती वारो, ग़िफ़लत वारो माण्हू उथंदो आहे, ईअं पिया निमाज़ जे लाइ उथंदा। पर न मोमिन बाना चाबुक दस्ती सां ऐं दिल जे हुज़ूर ऐं दिल जे ख़ुशी ऐं दिल जमई सां पंहिंजे अल्लाह जे हुज़ूर हलंदा आहिनि। सुस्ती न कयो, ग़िफ़लत न कयो, नेकी जे कमनि जे अंदरि, चङाई जे कमनि जे अंदरि ग़िफ़लत न कयो। जेका ही नुक़्तो सम्झण जो आहे, ही ॻाल्हि सम्झण जी आहे, जेका शइ तव्हांजे मथां ड्यूटी लॻल आहे उन में ग़िफ़लत न कयो, उन में ग़िफ़लत न कयो। ग़िफ़लत जहिड़ो ॿियो को बि जुर्म कोन्हे, ग़िफ़लत जहिड़ो ॿियो को ॾोह न आहे, ग़िफ़लत जहिड़ो ॿियो को गुनाह न आहे। जेका ड्यूटी आहे तव्हां ते, पोइ दीनी या दुनियावी, हा मसलन निमाज़ असांजी ड्यूटी में शामिल आहे न, 5 वक़्त जी निमाज़ असांजी ड्यूटी आहे, मालिक करीम जे तरफ़ां हुकुम मिलियल आहे। जेकॾहिं मालदार आहीं, हज तो ते फर्ज़ थी चुको आहे, हाणे इन में ग़िफ़लत तोखे नाहे करणी। वला तकुन मिनल गाफ़िलीन, गाफ़िलन मझा न थी, तू गाफ़िलन मझा न हुज। रब तो फरमाए ही नहीं आहे, हिकिड़ो हूंदो अमर बि नहीं। अल्लाह पाक जल्ल शानो फरमाए तो वला तकुन मिनल गाफ़िलीन, गाफ़िलन मझा न थी, छो त ग़िफ़लत अल्लाह खे पसंदि न आहे। ओ मुंहिंजा मिठा, जेकॾहिं को दुनियावी ड्यूटी करी थो त उन ड्यूटी में भी ग़िफ़लत न कर। नौकरी तो करी न, पघार तो वठी न, गवर्नमेंट जी पघार तो वठी, हाणे उन पघार जा पैसा तुंहिंजे लाइ हलाल तॾहिं था थियनि जॾहिं तूं सही ड्यूटी अदा कर न। हाणे मास्तर सगोरा वरी छा कंदई जो हफ़्ते ते वञी 7 ॾींहंनि जूं सयूं करे ईंदा, हिकिड़ा वरी महीने में 30 ॾींहं वेंदा, सभु सयूं करे किलार कई हे ॿिन्ही जो पाण में साटड़िया हा हिक ॿिए जे सलाह मशवरे सां, इहा ग़िफ़लत आहे। इन ग़िफ़लत खे अल्लाह पसंदि नथो करे।
भली दुनियावी कम आ पर तू उन मजा गुज़र सफ़र करे पाण खाई थो पंहिंजे बच्चन के खाराई थो त उन ड्यूटी में गिफ़लत न कर। जेको कम तुझे मथा मुक़रर थियल आ उन में गिफ़लत न कर। जेको कम हींअर तू दुनियावी करे रहियो ही उन में भी गिफ़लत न कर। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो थोरी गिफ़लत कंहिं वॾे नुक़सान में विझी छॾींदी आहे। थोरी गिफ़लत। मूं हिकिड़ो किताब में ॾिठो त बहरी जहाज़ उन में हेठों को कोको लॻाइणो हुजे उन में जेके कमु करण वारो हुयो नाखो जेको हुयो या कप्तान जेको हुयो उन उहो हथोड़े सां कोको ठोकियो। उहो कोको उते हथोड़ी उते विसरी वियसि, खयईं न, ॾिठई बि सही त इहा पई आहे। उन जा जेकी कमकार वारा उहे अचनि पिया ॾिसनि पिया त उहा हथोड़ी पई आहे पर खई कंहिं कोन। हाणे जो हीअं जहाज़ हले पियो त हीअं हिचकोला खाए पियो न, लोॾा पियो खाए त उहो हथोड़ी वञी हेॾे लॻे, वरी हेॾे वञी लॻे, वरी हेॾे थिए त हेॾे वञी लॻे। इहा ईअं पे हली। ये 6 महीना गुज़री विया, इहा हथोड़ी पे उते हीअं ठक ठक कई पर अचनि बि ॾिसनि बि पर खई कंहिं कोन। जो उहा हथोड़ी हीअं काठ ते जो लॻंदी रही आस्ते आस्ते उहो काठ ॻरंदो वियो जो उन में सोराख़ थी वियो, सॼो जहाज़ बुॾी वियो, माण्हू बि बुॾी विया, जहाज़ बि ग़रक़ थी वियो। हाणे इहा थोरी गिफ़लत, थोरी लापरवाही। बस तुंहिंजी ड्यूटी हुई न, तो हथोड़ी हई त उहा हथोड़ी वरी तूं संभाले रख न। ॻाल्हि सम्झो या न? कुछ वक्त अॻु में अख़बार में आयो त कंहिं माण्हू खे को पेट में पथरी हुई, पथरी नंढड़ी, उहा ऑपरेशन कई डॉक्टर साहब, पथरी त कढियई पर उहा कैंची अंदरि विसरी वियसि। हुनखे सिबी सिलाई करे ऑपरेशन बंदि करे छॾी, उहा हेॾी सारी कैंची रहिजी वई। हमराज ऑपरेशन त थी वियो पर सूर ख़तमु न थिए, रहंदो सूर बीणो। हाणे हेॾो जो सीज़र रखियो हुजे त उन माण्हू खे किथे करारी। वरी वञो एक्सरे करायई त वाह हेॾी जो लोह जी कैंची स्टील वारी अंदरि पई। हाणे इहा थोरी गिफ़लत। हाणे इहो न ॾिठई त हू मिसकीन माण्हू किथों उन पैसा आंदा, पंहिंजो ढगा ढोर खपाए, ग़रीब मिसकीन माण्हू अचे हुन ऑपरेशन जो ख़र्च कयो, हेतिरो ॾुख सूर सठई, दर्द ईज़ा सठई, हेतिरो हुन खे वढियो चीरियो वियो, ऐं हुन डॉक्टर जी थोरी गिफ़लत जे करे हुन माण्हू खे केतिरो नुक़सान पियो। तव्हां कंहिं फर्म में, कंहिं स्कूल में, कंहिं कॉलेज में, कंहिं फैक्ट्री में किथे कमु था कयो पिया, तव्हांजे मथां का ड्यूटी आहे त हर शइ जो तव्हांखे सांढे संभाले कमु करणो आहे। हाणे हे वापदा वारा वेठा आहिनि, हमरा वियो कमु करण जे लाइ, हिननि खे ऑर्डर न आहे जो जेसीं ताईं कमु वारो मोटी अचे रिपोर्ट न ॾिए तेसीं ताईं हिननि खे लाइन चालू न आहे करणी। लाइन हीअं चालू कई, उहो वीचारो बीठो खंभे ते चढ़ियो, उनखे उते शाट लॻी वई, मरी वियो। हिन त आंगुर जो इशारो कयो पर हुन मिसकिन जो त सिर हलियो वियो न, हुन जा त बच्चा यतीम थी विया न। ॻाल्हि सम्झ में अचे थी? इहो बि दीन आहे, इहा दुनियादारी न आहे, इहो बि दीन आहे। असांखे दीन में इहे ॻाल्हियूं बि मदीने वारे मीर सेखारियूं आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। होटल ते मानी पियो नानवाई पचाए, अटो बची पियुसि, अटो बची पियो रखे छॾी। अब अटो बची पियो आहे, ॻोहियल अटो त इहो ख़राब थी वेंदो न, रखे छॾी। उन ते मक्खियूं, उन ते इहे जानवर इहे पे हलिया, पे वायरस ऐं बैक्टीरिया पिया था किरनि। अॼुकल्ह त आम अहिड़ियूं बीमारियूं थी वियूं आहिनि जो ख़ुदा पियो पनाह में रखे।
टे ॾींहं 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी उहो साॻियो अटो ॻोहे वरी मानी पचाई। जन खाधी उहे सभु माण्हू बीमार थी विया, सभिनी खे पेट जूं बीमारियूं वठी वियूं। हाणे हे डॉक्टर छा था कनि, हिकिड़ी सुई हूंदी आहे न प्लास्टिक जी, उनखे वरी धोई सफ़ाई करे वरी ॿिए खे हणंदा, वरी उनखे धोई साफ़ करे वरी उहा साॻी टे खे हणंदा। हाणे इन में अॼुकल्ह जेका हेपाटाइटिस जी बीमारी निकिती आहे, उहा हेपाटाइटिस जी बीमारी थिए ई इन सिरिंजुनि मज़ा थी, जंहिंखे कारी साई था सॾनि। वीचारो माण्हू उन कैंसर जहिड़े मर्ज़ में मुब्तला थी थो वञे, हो रुॻे 5 रुपया बचाइण जे लाइ डॉक्टर सगोरो 5 रुपया बचाइण जे लाइ हुन मिसकीन जी उमिरि वई हली, हुनजो झुगो झण थी वियो। इहा गिफ़लत आहे, इनखे छा सरबो आहे? रब तो फरमाए वला तकुन मिनल गाफिलीन, गाफिलन मजा न थी जेका ड्यूटी तुंहिंजे मथां रखी वई आहे, उन ड्यूटी खे सही तरह सरंजाम कर। रब जो तोखे हुकुम आहे त तूं मुंहिंजो ज़िक्र कर, त उन ज़िक्र में गिफ़लत न कर। रब्बे कायनात फरमायो अल्लज़ीन यज़कुरूनल्लाह क़ियामन व क़ुऊदा, अल्लाह जा बाना बीठा आहिनि, वेठा आहिनि, पासन भर लेटिया पिया आहिनि, पर हर वक़्त में कंदा आहिनि अल्लाह। इन ज़िक्र करण जो बानन के हुकुम मिलियल आहे, इन ज़िक्र के जेको छॾे ॾिए इहा उन गिफ़लत कई। ज़िक्र करण छॾे ॾिनई, मुर्शिद सबक सेखारियो, कल्ब ते आंगुर रखी बाबा वञी ज़िक्र कर, पर असां ज़िक्र छॾे ॾिनोसीं, इहा गिफ़लत आहे। अल्लाह खे गाफ़िल माण्हू पसंद न आहिनि, रब खे उहे वणनि था जेके पंहिंजी ड्यूटी सही तरह सरंजाम कंदा आहिनि। रब खे उहे बाना वणंदा आहिनि, रब वटि उहे बाना साले लिखिया वेंदा आहिनि जेके वयुसारिऊन फिल खैरात, नेकी जे कमनि में जल्दी कंदा आहिनि, तकड़ कंदा आहिनि। त मतां वरी मौत मुहलत न ॾिए, जो मौत मथां भरियो बीठो आहे, मतां इज़राइल सुभाणे जे ॾींहं जी मोहलत न ॾिए। अॼु इहो नेकी जो कमु करे वठां त रब राज़ी थी पवे। हाँ? तूं तो चवीं त अॼु ख़ैरात न कंदुसि, सुभाणे कयां, सुभाणे न परीहं कयां, अब सुभाणे न परीहं निमाज़ शुरू कंदुसि। हिकिड़ो सोचे थो त जुमे खां निमाज़ शुरू कंदुसि, पर न न, इहा सुभाणे सुभाणे न कर, इहा गेसर छॾे ॾे। जे करणो आहे त वयुसारिऊन फिल खैरात, नेकी जे कम में जल्दी कर। चो सल्लल्लाहु अलैहि या मुझे मदीने वारे सोने दिल पर नबी फरमायो हलकल मुसव्विफून, मुसव्विफ माण्हू हलाक थी विया। केर हलाक थी विया? मुसव्विफ माण्हू हलाक थी विया। क़ील मल मुसव्विफून या रसूल अल्लाह, सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे मुसव्विफ केर आहिनि जन जे लाइ तव्हां हलाकत ऐं बर्बादी ॿुधाए रहिया आहियो? इहे मुसव्विफ माण्हू केर आहिनि? मदीने वारे साईं फरमायो अल मुसव्विफ मन यक़ूलु सौफ अफ़अलु, मुसव्विफ उहो आहे जंहिंखे चङी ॻाल्हि चओ अदा हा कंदासीं, हाओ हाणे कंदुसि, हाओ हाणे कंदुसि। ॻाल्हि सम्झो? ॾिसो ॾिसो किथे तव्हां त न आहियो उन्हनि में, गौर कयो। अब दाढ़ी रख, हा दा हाणे रखंदुसि, अलाह तौफ़ीक़ ॾींदो। अब तहज्जुद पढ़, अदा हा हा हाणे पढ़ंदुसि। सौफ़ अफ़अल, ब देर कोन्हे हाणे शुरू कंदुसि। साईं फरमाइनि था इहे हलाक थी विया, इहे हलाक थी विया। इहा तुंहिंजी अॼु सुभाणे खुटंदी कोन, हिकिड़ी अहिड़ी सुभाणे अची वेंदई जो तूं वञी क़ब्र जे मिटीअ जो महिमान थींदे।
ये तुझा इरादा, ये तुझा मनसूबा अधूरा रहिजी वेंदा, या सुभाणे सुभाणे तुझी पूरी कोन पवंदी जो वञी मण मिट्टीअ जो मेहमान बणजंदे। पो करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो थई। हाँ, जेको कम करणो आहे सो करणो ही आहे न। ओ करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो थई। हिसाब किताब थियणो थई, सारे सब साफ ॾियणो आ। छॾे हिन दार दुनिया के ख़बर देने हलणो आ। उते नई धूड़ में विझंदई, सामीअ में नेठ सुम्हणो आ। हजरत सैयदना उमर आदिल रज़ी अल्लाह ताला अन्हु वारदा चए तो मुझी दिल में ख्याल पैदा थियो त वञा मस्जिद नबवी जा दिला मट पानी जा भरे अचा, रात जे वगड़े में निकतो आया, वञी ॾिसां त सुभान अल्लाह दिला मट सब भरिया पिया आहिनि। बी रात वरी अञा थोरो जल्दी वियुसि त वञी मां दिला मट मस्जिद जा भरे अचां। यार केरु माण्हू आहे जेको राति जो भरे वियो आहे। वञी ॾिसां ॿिए ॾींहुं जल्दी वियुसि, वञी ॾिसां त सभु पाणी भरपूर लॻो पियो आहे। टे ॾींहं अञा जल्दी वियुसि त इहो सवाब मां खटां। वञी ॾिसां त राति जे धुंधुरके में ऊंदाही में हिकिड़ो माण्हू आहे, मश्क पाणी जी कुल्ले ते रखियूं खणियो अचे थो पियो। अबा केरई सलाम करे चई केरई, चई मां अबू बकर सिद्दीक। उमर हींअर रात जो कीअं निकतो ई, ओ उमर रात जे वगड़े में कीअं निकतो आ। चई मुंहिंजे दिल में इरादो थियो त मस्जिद नबवी जा दिला मट भरे अचां, पर ए अबू बकर तूं त अॻवाट सवाब खटी वे हलियो। जो उमर आखिरी चक्कर खयूं तो वञा पियो। मुझा सोना हबीब मदीने वारा साईं कदे इए थींदो जो हजरत अबू बकर सिद्दीक ॾिठो त मुझा महबूब सोना हिकिड़े घर में कखाए झूपड़े में वींदे ॾिसंदो। जॾहिं मुझे दिल पर नबी दुनिया ता पर्दो फरमायो आ, जॾहिं मुझा सुना हबीब रफ़ीक आला सां मिलिया आहिनि। सोने सिद्दीक सोचो त हिन घर में हुजूर रोज़ वींदा, वञी ॾिसां त सही मामलो छा आहे। वञी ॾिठऊं त हिकिड़ी बुढड़ी औरत अखियुनि मां ॻोढ़ा वहनिस था पिया, रोए वेठी। अम्मा छो थी रोई? अबा ॿुधो थम त मदीने वारो मीर दुनिया ता पर्दो करे वियो आहे। मां रोआ थी वेठी जो मां बुढड़ी माज़ूर अखियुनि खां रोज़ानो सुहिणो हबीब ईंदो, मुंहिंजे बकरियुनि खे गांव उहो विझंदो, मुझे बकरियुनि खे उहो ॾोंदो, मूं बुढड़ी सही औरत जी संभाल उहो लहंदो। हाणे रोआ थी त मूं बुढड़ीअ जी संभाल केरु लहंदो। अबू बकर जी दाह निकिरी वई। ओ अम्मा उन पुनल त सॼे दुनिया वारनि खे मोहे विधो। ओ मुंहिंजी मां हाणे उन मसन ते आं विहारियो वियो आहियां, जेसी डेरो आहियां तेसी उहा तुंहिंजी ख़िदमत मां अचे कंदुसि। रोज़ानो सिद्दीक़ अकबर वञी उन बुढड़ी जूं बकरियूं बि ॾुअंदो आहे, घर खे ॿुहारी बि ॾींदो आहे, बकरियुनि खे गाहो चारो पाणी बि सोनो सिद्दीक़ विझी ईंदो आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु मुल्क शाम वारे रस्ते सां ईअं कच्छ पंध हलियो आहे। ॾिठे हिकिड़ो माण्हू गमज़दा परेशान हाल वेठो आहे। अबा छो परेशान आई? चइजी परेशान आहियां जो मां मुसाफ़िर आहियां, परदेसी आहियां, मदीने में मूंखे को सुञाणण वारो कोन्हे। परदेसी आयो आहियां, मुंहिंजी घर वारी के विम जा सूर आहिनि, हाणे परेशान इन जे लाइ वेठो आहियां त दाई किथों आणियां, ख़र्च पको किथों आणियां। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हवेली ॾे मोटिया आहिनि, पंहिंजे घर वारी बीबी सगोरी खे वरितो अथनि। जेके व्याही औरत जे लाइ जेके सामान खपंदा आहिनि उहे सामान बि खयां अथनि ऐं पंहिंजी घर वारी खे वठी उन खेमे में उन तंबू में आया आहिनि। पंहिंजी बीबी सगोरी खे अंदरि मोकिलियऊं। दाइपे वारो कमु अमीरुल मोमिनीन जी घर वारी अॼु हिकिड़े परदेसी मुसाफ़िर जी घर वारी जी दाई बणिजी आई आहे। किथे उमर आदिल जी राणी, उहो उमर जंहिंजे नाले खां केसर ऐं किसरा कंबंदा आहिनि, जंहिंखे रब करीम अरब अजम जी बादशाही अता फरमाए छॾी आहे। उहो मुसलमाननि जो ताजदार, उहो मुसलमाननि जो हाकिम आला, उहो मुसलमाननि जो अमीरुल मोमिनीन अॼु पंहिंजी राणी खे, अॼु पंहिंजी मलिका खे, अॼु पंहिंजी घर वारी के हिकड़े मुसलमान औरत जी दाई बनाए उनजे खेमे में वठी आयो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, जेॾी महिल उन माई परदेसियाणी हथ पेर लधा, ओॾी महिल बीबी सगोरी अंदरूं चवे थी त ए अमीरुल मोमिनीन, पंहिंजे भाउ खे मुबारक ॾियो त पुटु ॼाओ अथसि। जेॾी महिल हुन अमीरुल मोमिनीन जो लफ़्ज़ ॿुधो त ॾकण लॻो त चाहे उमर फारूक ई हो। अल्लाह अकबर कबीरा। उमर आदिल अमीरुल मोमिनीन साईं फरमाइनि था घबराए न, मां तव्हांजे खादिम मुक़रर कयो वियो आहियां, तव्हांजी ख़िदमत जे लाइ त आया मां। सुभान अल्लाह। हिकिड़े दफ़े सां मदीना मुनव्वरा खां कच्छ पंध ॿाहिरि निकिरी विया। हिकिड़ा कखा मां घरड़ा ॾिठऊं। हिकिड़ो ॿुढड़ो वेठो, उन खां पुछा कयूं भाउ तव्हां कंहिंजी बादशाही मां था रहो? चई असां साईं उमर जी बादशाही में रहूं था। भला ख़ुशि आहियो? उमर जी बादशाही में ख़ुशि आहियो? उमर तव्हांजी संभाल लहे थो? चीज़ किथे असांजी संभाल लधी? असां वेठा आहियूं जंग में, असांखे खाधो पीतो ई पूरो कोन्हे, उमर असांजी संभाल ई न लधी आहे। चई भला पोइ तव्हां कॾहिं उमर खे दाह ॾिनी आहे? उमर खे चयो अथव? चई नसी असां चयो कोन अथसि। चई पोइ भला तव्हां चओ त सही, फरियाद त कयो या दरख़्वास्त त ॾियो। चई न भला पोइ एतिरो धन धारियो छो अथसि जंहिंखे चाढ़े नथो सघे? हज़रत उमर मोटियो आहे पर अखियुनि मां ॻोढ़ा वहनिस पिया। रोंदो रोंदो घर आयो आहे। छा कई जो अन्न जो बोरो पाण पंहिंजे कुल्हनि मुबारकनि ते खयई, खाधे पीते जो सामान खयई ऐं सिधो वरी उहे महलनि जा महल पंधु करे उन ग़रीब खे वञी अन्न बि पहुचायई, कपिड़ो खाधे पीते जो सामान पहुचाए करे जीअं उन खे ॾुखारो ॾिसी वियो, हाणे वरी उन सां ख़ुशि त भई जूं ॻाल्हियूं करे चए पियो त जीअं हिनखे ॾुखारो ॾिठो त मां खिलंदो ॾिसां त पोइ मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। उन सां ख़ुशि त भई जूं ॻाल्हियूं कयई। उन माण्हू चयो यार तूं कहिड़ो लाइक़ु माण्हू आहीं, केॾो न भलो इंसान आहीं, रब करे छॾ उमर जी बादशाही रब तोखे ॾियारे। बादशाही जो लाइक़ तूं ही, उमर छा ॼाणे बादशाही मंझा? तूं बादशाही जो लाइक़ आहीं जो असां परदेसियुनि जी झंगनि बरनि में बचे तो संभाल लधी आहे।
खबर न हुजे त को उमर फारूक इहो जवान पाण बीठो। हाँ कुर्बान मुझे सोने हबीब जी तालीम जो इहा हुई तो मुझे दिल भर नबी जे गुलामन बोने ते अमल कीअं करे ॾेखारियो हुयो। वयो सारे ऊन फिल खैरात ईमान वारा साले माना उहे अथव जेके चङे कमनि में तकड़ कंदा आहिनि। उहा इहा आहे युसारी ऊन फिल खैरात। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा मिठा चङे कम में ग़िफ़लत न कर, चङे कम में सुस्ती न कर, चङो कम अॼु जो सुभाणे ते न रख। कोन समझी इहा ॻाल्हि कोन समझी। अॼु जो कम सुभाणे ते न रख, मता सुभाणे जो सिज तुंहिंजे ज़िंदगी में लिखियल ई न हुजे। घणा विया हलिया सुभाणे सुभाणे कंदा, घणा हलिया विया। ओ मुंहिंजा पीरी प्यारा हज़रत पीरान पीर दस्तगीर महबूब सुभानी मुझो मुर्शिद सुनो बगदाद वारो साईं थो फरमाए। ओ मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुभानी करे वार विगाणीअ जी अची रसु जवान जीलानी। बगदाद वारे साईं फरमायो त ज़मानो टिन क़िस्मनि जो आहे, माज़ी हाल मुस्तक़बिल। माज़ी हथनि मां निकिरी वियो, जेको गुज़री वियो वक़्तु सो हथनि मां निकिरी वियो। जेको मुस्तक़बिल अचण वारो आहे सो बि हथनि में न आहे। अब आहे हथनि में, तव्हांखे मथां हुजे ॻाल्हायो जो नथा। तव्हांखे पक्का त अञा 10 साल जेर आयो दपरी वाला घणो जहिड़ो हूंदे अञा। हाँ ओ मुंहिंजा पीरी प्यारा मुंहिंजे सोणे गौसे आज़म फरमायो त वक़्तु जेको मासी आहे सो हथनि मां निकिरी वियो, मुस्तक़बिल बि हथ में न आहे। हथ में हाल जेको हींअर हले थो। हाँ जेको हींअर वक़्तु हली रहियो आहे इहो तुंहिंजे हथनि में आहे। हींअर जेको करणो अथई सो करे वठ, इहो करणु तोखे अॻिते नफ़ो ॾींदो। हाँ हज़रत अबू किलाबा रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकिड़ी मज़ार वटि आयुसि, हीअं टेक ॾेई सुतुसि, बरकातूं नफ़िल पढ़ी ऐं हीअं सुतुसि त कब्र में जा रोअण जो आवाज़ आहे। हे जेको टेक ॾेई सुतो ई मज़ार मूं पियो चवेसि त टेक ॾेई सुतो ई मूंखे ॾाढो ई ज़ायो अथई। उथी पिशेमान थियो त बराबरि मूंखां ग़लती थी। चए हाणे ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, ओ अबू किलाबा ॻाल्हि मुंहिंजी ॿुध। तव्हां ज़िंदगी वारा अमल करे सघो था पर ॼाणो नथा। असां ॼाणूं था पर अमल नथा करे सघूं। ॻाल्हि सम्झो। तव्हां दुनिया वारा अमल करे सघो था, नमाज पढ़ो, ज़िक्र कयो, तहज्जुद पढ़ो, तिलावत कयो, दुरूद पढ़ो, सलाद पढ़ो, खैर कयो, खैरात कयो, उज़हा फितरा जेकी कुझु कयो त करे सघो था, पर ॼाणो नथा त इन जो अजुर छा आहे, सवाब छा आहे, इनाम छा आहे। हिते कब्र में अची असां ॼाणी चुका आहियूं त इन ज़रे ज़रे जो हिसाब जो अजुर छा मिलण वारो आहे।
असां ॼाणी चुका आहियूं पर करे नथा सघूं। हाणे क़ब्र में अची पियासीं, हाणे करे नथा सघूं अमल। ए अबू किलाबा, ओ जेके ये बरकातूं नफल पढ़ी तूं सुतो आई, दुनिया सारी दुनिया में मौजूद सब खजाना एक पासे, पर इन बिन नफलन जो सवाब अजुर हिते अञा वधीक आ। वो अबू किलाबा, दुनिया वारनि खे असांजा सलाम चइजे जेके न तव्हां कुल ऐं क़ुरान ऐं तिलावत करे असांखे मुक़ाम वारनि खे बख़्शींदा आहियो, असांखे वॾा अजुर मिलंदा आहिनि, असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। भली इहा असांजी भारत हुजेव, कब्रिस्तान खां लंघो त ख़त्मो ॾेई पोइ लंघंदासीं। वली सगोरे फरमायो त हीअं मज़ार हिकिड़े कब्रिस्तान में राति पइजी वई, निंड में ॾिसां थो त हीअं सभु कब्रूं खुली पियूं आहिनि, माण्हू ॿाहिरि निकिता बीठा आहिनि, हीअं सोनहरी के शयूं मेड़नि था पिया। वाहे छा आहे, क़यामत क़ाइम थी आहे? छा थियो आहे? जे न क़यामत क़ाइम कोन थी आहे। हिकिड़ो अलाह जो बानो हितों अचे लंघियो हुयो, आयतुल कुर्सी हिकिड़ो भेरो पढ़ी हिन मुक़ाम वारनि खे बख़्शई, 6 महीना थिया आहिनि, उहो सवाब अञा पिया था वंडियूं विरहायूं, अञा खुटो न आहे। हिकिड़ो भेरो चई थो न सुभान अल्लाह। हिकिड़ो जन्नत में तोखे वण खजीअ जो रब ॾिए थो, जो 3 ॾींहं भलो घोड़ो उन जी छांव में डुके त छांव न खुटे, त अहिड़ो जन्नत जो वण तोखे अल्लाह ताला था वणे। पर हाणे तोखे केसर छॾे त तूं सुभान अल्लाह बि चवीं, गिफ़लत तो मुंहुं निकिरे त अल्लाह जो ज़िक्र बि करी, क़ुरान बि पढ़ी, निंड में सुतो पियो आहे। उबासियूं वेठो ॾींदो, मजलिस में आयो आहे भेण, ॿार पंहिंजो 29 ॾींहं कमनि ताईं, हिकिड़ी राति थो अची त पोइ उबासियूं। हीअ राति त जाग वेही ॿुध त सही न, भला ॿियो न कयो अथई त अॼोकी राति त तुंहिंजी अजुर ऐं सवाब में लिखिजी वञे। सुतो पियो आहे, राति जो जुदा निंड, ॾींहं जो वरी जुदा निंड। भेण अहिड़ो सियारे जूं रातियूं डिघियूं, सुम्ही सुम्ही पासा पिया सूर कनि, हे अञा बि सुतो पियो आहे। हदीस में अचे थो त शैतान पलीत अचे, उनजे बाल फी उज़निही व फमिही, उनजे कन में वात में पेशाब अचे कंदो आहे, क्यारी खां 3 गंढियूं ॾींदुसि, पोइ उन्हनि ते मंत्र पढ़ंदो, उरकुद उरकुद लैलन तवीला, सुम सुम अञा राति डिघी आहे, सुम सुम अञा राति डिघी आहे, अञा राति, अरे 9 थी विया आहिनि सुबुह जा, अञा राति डिघी आहे। आधियुनि ताईं ॾिसंदी टीवी, फिल्मूं ऐं गाना ॾिसंदो आधियुनि ताईं, पोइ वरी जो सुम्हंदो त फजर बि छुटो। ओ दा, इहा गिफ़लत छॾ, इहा गिफ़लत छॾ। बेशक निंड बि कर, नफ्स जो हक़ आहे, 5 कलाक 6 कलाक निंड काफ़ी आहे। बाक़ी जेको टाइम अथई न, भला जे सलात पढ़ण में थकिजी थो पई त वरी क़ुरान शरीफ़ पढ़णु शुरू कर, वरी जे क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे वरी जे निंड थी अचई त वरी वुज़ू करे ऐं नफ़िल पढ़णु शुरू कर। कई क़िस्मनि जूं इबादतूं आहिनि। वरी जे नफ़िल पढ़ंदे पढ़ंदे दिल भरजी वञे त वरी अल्लाह जो ज़िक्र वेही कर, ज़िक्र कंदे 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 वरी जेकॾहिं तोखे नफ़्स में पंहिंजो थकावट महसूस थिए त वरी दिल भर नबी सोणे ते सलात वेही पढ़। फ़इज़ा फ़रग़्त फंसब, जेॾीमहिल फारग़ थिए त उथी खड़ो थी। फ़इज़ा फ़रग़्त, हिकिड़े इबादत मां फारग़ थिए न, निमाज़ मां फारग़ थिए त वरी दुआ घुर जी, दुआ मां फारग़ थिए, फ़इज़ा फ़रग़्त फंसब, सुम न, गिफ़लत में न पव, फंसब उथी खड़ो थी। वरी दुआ मां फारग़ थिए त वरी तस्बीह पढ़णु शुरू कर, वरी तस्बीह मजा फारग़ थिए त वरी अल्लाह ताला जल्ल शानो जे हुज़ूर में सजदा करणु शुरू कर, क़ुरान जी तिलावत पढ़णु शुरू कर। गिफ़लत छॾ, गिफ़लत छॾ, न ईअं इहा तुंहिंजी मुअल हाव मूंखे न खपे।
तू कोन हा कंदे कसम खणी आई हाँ सीने जे जोर से हाओ कर हाँ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ओ वेही वेल पंजी न विञाए अदा उथी रात असुर तू बदाए अदा या निंद्र निड़ने जी पिटाए अदा उथी रात असुर ओ बोड़ा कन्नु त करे जाग्या जीत पखी हर के हुआ जी मिठी बात बकी हाँ रात जो कन त दे न रात जो थोड़ो ही बाहर निकरी कन आए तो सही हर पासे नो आवाज पे थो हर पासे नो डंड जे किनारे ते डेडर पखी आशियानन में आखेरन में पर हे तिडियूं जेके आहिनि इहे तिड बि एॾो आवाज़ कंदी आहे एॾो ज़िक्र कंदी आहे कन में वॼंदी आहे व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम का बि शइ अहिड़ी न आहे मगर हर शइ पंहिंजे रब जी तस्बीह पढ़ंदी आहे तव्हीं उन्हनि जूं ॿोलियूं नथा सम्झो पर हर शइ पंहिंजी ॿोली में पंहिंजे रब खे यादि पई कंदी आहे अरे बोड़ा कन्नो त करे जाग्या जीत पखी हर कंहू जी मिठी बात बकी ओ सबके साईं जी आहे तलबत की पर वहमन में तुझी रात वई उथी रात असुर ओ पखियुन लात लईंदा उथी रात असुर पखियुन लात लई बोली बाजारी तन जे कुर्ब कई उथी रात असुर अल्लाह 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 बसरे जे शहर में हिकिड़े माण्हू जो मूंखे मज़ूर जी ज़रूरत पई पीड़ी ते वियुसि अवा शहरनि में अॼु तीन दस्तूर आहे पीड़ी लॻंदी आहे उतो माण्हू जंहिंखे को मज़ूर खपे राज़ो खपे मिस्त्री खपे कहिड़े बि फन जो पीड़ी ते माण्हू ईंदा आहिनि जे पीड़ी ते वियुसि मज़ूर जी ज़रूरत हुई ॾिठुमि त माण्हू सभु मज़ूरनि खे वठी विया हिकिड़ो नौजवान हो पर हीणो हॾु कमज़ोर बदन में औज़ार पासड़े सां रखियूं गर्दन झुकायूं वेठो हुजे